नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वाखाण उन रहीम ऐं करीम रब जल्ल जलालहु जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार ऐं लाइक़ु आहे। लखें करोड़ें दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे तमामु नाज़रीन व सामीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आवां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी ऐं अॼु असां अवां जी ख़िदमत में रोज़ानो जीअं हिकु अहिड़ो टॉपिक पेश कंदासूं जीअं त आउं पहिरें प्रोग्राम खां चवंदो पियो अचां त असांजो हीउ प्रोग्राम टोटली तरबियत ते मबनी आहे। अवां पाण बि ॾिसो, पंहिंजी औलाद खे बि ॾेखारियो, घर भातियुनि खे बि ॾेखारियो। इन सां फ़ाइदो इहो थींदो त असांजे मुआशिरे खे जेॾी ज़रूरत आहे इस्लाह जी ओॾी थी सघे थो अॻे न हुई, हींअर आहे। उन इस्लाह मुआशिरा में ॾिसो इंसान हुअण जे नाते ख़ता थी वञे पई, कॾहिं ॼाणे वाणे गुनाह थी थो वञे, कॾहिं अणॼाणे में ख़ता थी वञे। इंसान आहे ई ख़ता जो पुतलो। त पोइ जेकॾहिं ख़ता थी वञे, गुनाह थी वञे त पोइ छा करणु घुरिजे? अल्लाह तबारक व तआला मख़लूक जे लाइ हिकु बहितरीनु रस्तो अहिड़ो अता फ़रमायो आहे जंहिंजे लाइ अल्लाह पाक जे आख़िरी नबी ऐं सभिनी नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लह औ कमा क़ाल अलैहि सलातु वसलाम। इरशाद फ़रमायो त गुनाहनि खां, ॾोहनि खां मुआफ़ी घुरण वारो, तौबा करण वारो ईअं आहे जीअं ॼण उन गुनाह कयो ई कोन हुजे। जी हा, तव्हां सम्झी विया हूंदो। अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे तौबा जा फ़ज़ाइल। अचो त तौबा जे फ़ज़ाइल ते गुफ़्तगू अहिड़ी थिए जो असांखे ख़बर पइजी वञे तौबा चइबो छा खे। अचो त कुझु इबहाम अहिड़ा आहिनि जेके तौबा जी वाट में रुकावट बणिजनि था। मसइला मसाइल आहिनि त कहिड़ी तौबा क़बूल थिए थी, कहिड़ी तौबा क़बूल नथी थिए पई, तौबा जा कहिड़ा शराइत आहिनि, तौबा सां कहिड़ा फ़ाइदा थियनि था ऐं तौबा न करण सां कहिड़ा नुक़सानात थियनि था दुनिया ऐं आख़िरत मंझि। सभ खां पहिरीं अवां जी ख़िदमत में पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि जो तारुफ़ करायां त अॼोके हिन बाबरकत हिन प्रोग्राम में असांखे जंहिं आलिम दीन जॉइन कयो आहे अल्लामा निसार अहमद चांडियो साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी। साईं जन जो ताल्लुक़ मेहड़ सां आहे। अॼु असां तौबा जे मौज़ू ते साईं जन सां गुफ़्तगू कंदासूं ऐं अॼोके प्रोग्राम खे पंहिंजे सुहिणे आवाज़ सां जे ज़ीनत बख़्शण जे लाइ जंहिं नातख़्वान खे घुरायो आहे, सिंध जो हिकिड़ो भलो नातख़्वान आहे मोहम्मद उवैस ताहिरी साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। अवां जी महिरबानी, अवां तशरीफ़ वठी आया। इंशाअल्लाह तबारक व तआला प्रोग्राम जो सिलसिलो शुरू कयूं था इन अंदाज़ में त असांजी इब्तिदा जेका आहे अल्लाह तबारक व तआला उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण सां थींदी आहे। त सभ खां पहिरीं मोहम्मद उवैस ताहिरी साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में सना ख़ानी जो शरफ़ हासिल कनि। तू जाने जाना ओ शाहे शाह, ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझे जो जवाब नाए, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा, ये गोलन में गुलाब नाए, जडे निगारी खिली खिकारी, दिलियों हजारे हबीब ठारी, झलक डिठी जन मिठावा जी, झलक डिठी जय मिठा आवाजी, हशर जो उन्नते हिसाब नाए, ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तुझे जो जवाब नाए, जमाल तुझे जो कमाल तुझे जो, खुदा कयो खुश खिसाल तुझे
तुंहिंजो सदियनि खां साईं हयात आई सदियनि खां साईं हयात आई घटियो न तुंहिंजो शबाब आए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुंहिंजो जवाब नाए मिठा तुमाही मली हो आई सखा में सुजखा सजी हो आई सवाली खाली छॾियो हुजे तो ईअं लिखियो कंहिं किताब नाए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुंहिंजो जवाब नाए ही करमुला जो सवाल आए मिठा छॾियो मूं मलाल लाए आवासा ओरिया अंदर जूं ॻाल्हियूं आवासा ओरिया अंदर जूं ॻाल्हियूं हबीब तोखां हिजाब नाए ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तुंहिंजो जवाब नाए। माशाअल्लाह मोहम्मद अवैस ताहिरी साहब तमामु बहितरीनु कलाम पेश कयो। सो नाज़रीन अचो त अॼु असां पंहिंजे हिन टॉपिक ते अॼोके हिन उनवान ते मौज़ू ते गुफ़्तगू जी इब्तिदा करियूं। सो निसार अहमद साहब सभ खां पहिरीं त तौबा जो तारुफ़ करायो, तौबा चइबो छा खे आहे? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला कुरान शरीफ़ में फरमायो आहे तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाह जे तरफ़ तव्हां सभई तौबा कयो ए मोमिनो ताक तव्हां कामयाब थियो। तौबा जी लुग़वी माना आहे अन नदम यानी पेशेमान थियणु, कंहिं गुनाह ते अफ़सोस करणु, कंहिं ग़लतीअ खे पंहिंजी ग़लती सम्झणु, उन ते अॻिराई या उन खे पंहिंजी हिकु एक्टोटाइज़ खां हटी करे ईअं सम्झे त हीउ मूंखां ग़लति कमु थी वियो आहे ऐं उन खां बाद में वरी उन खां हटी वञणु। हिन जी इहा अन नदम या लुग़वी माना आहे। इस्तिलाही माना आहे जेका हदीसुनि में अचे थी त अहिड़ो को बि मोमिन जेको गुनाह करण खां बाद में इस्तग़फ़ार पढ़ी ऐं उन गुनाह खां तौबा करे त या अल्लाह जेको मूं गुनाह कयो आहे इन जी मूंखे बख़्शिश कर ऐं आईंदा जे लाइ उन गुनाह करण खां हटी वञे, रुकिजी वञे ऐं हमेशह जे लाइ पंहिंजो पाण खे उन शइ खां रोके। जीअं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए त वमल्लम यतुब फ़उलाइका हुमुज़ ज़ालिमून ऐं जेके तौबा नथा कनि त उहे ज़ालिमनि मां आहिनि। हाणे हिते इन आयत मां ॿ कैटेगरियूं थियूं त हाणे जेको तौबा करे थो ऐं जेको तौबा नथो करे। जेको तौबा करे थो त उहो कामयाबीअ जे तरफ़ पंहिंजी विख खे वधाए थो, अल्लाह जे नेकबाननि में शामिलु थिए थो। ऐं जेको तौबा नथो करे वमल्लम यतुब फ़उलाइका हुमुज़ ज़ालिमून अल्लाह फरमाए थो त उहे ज़ालिमनि में शामिलु थियनि था। तौबा जी इहा इस्तिलाही माना आहे त गुनाह कई उन खां बाद में इस्तग़फ़ार पढ़ी करे उन खां हटी वञे ऐं अॻिते जे लाइ आईंदह जे लाइ उनजो इहो अज़म ऐं इरादो हुजे त अहिड़ो ग़लति कमु मां ज़िंदगी में करे न कंदुसि। इन जे लाइ वरी हिकु ॿी कौल आहे त तौबा जे लाइ ईअं न आहे त हाणे को हुन गुनाह कयो ऐं चवे त मां इहो गुनाह न कंदुसि, पर जेकॾहिं अमली तौर ते उनखे क़दम खणण जी ज़रूरत पवे त उहो क़दम बि खणे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हुन कंहिं माण्हूअ सां ग़लति कमु कयो, कंहिं माण्हूअ खे हुन इज़ा ॾिनो, कंहिं माण्हूअ जो हुन हक़ु फॿायो, चोरी कई, कंहिंजो उहो सामान हुन लुटियो आहे। हाणे जॾहिं तौबा ताइब थिए थो त उहो सामान उन वटि जेकॾहिं आहे त उहो सामान रिकवर करे उनखे वापसि करे ॾिए। जेकॾहिं सामान ख़तमु थी वियो आहे, हुन वटि एतिरी सघ न आहे जो उन जे मुतबादिल ॿियो को उनखे सामान ॾिए त पोइ वञे लफ़्ज़ी तौर ते वञी उन वटि, जीअं सिंधी में चवंदा त मेड़ खणी वञिजे, उन वटि वञे ऐं उनखे चवे त हीउ मूंखां अणॼाणाई में या इंटेंशनली मूंखां हीउ गुनाह थियो त
तव्हांजी दिलि मूं आज़ारी कई, हाणे जेको आहे त मां तव्हांखां माफ़ी वठणु आयो आहियां। इहो अमली क़दम बि खणणु तौबा जे लाज़िम ऐं मलज़ूम में शामिलु थिए थो। ईअं सिर्फ़ु ज़बानी चइजे, इहा सिर्फ़ु तौबा न आहे। अल्लाह ताला जो बि इन में जीअं आयत करीमा मूं पढ़ी, पर उन जे लाइ हदीस मुबारक बि आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त अल्लाह ताला खे 3 शयूं तमामु घणियूं पसंदि आहिनि। हदीस त डिघी आहे, उन में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजियूं पसंदि जूं 3 शयूं ॿुधाइनि था। हज़रत अबू बकर ॿुधाइनि था, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान, हज़रत अली करमल्लाह, हज़रत जिबरील। उन खां बाद में अल्लाह ताला पंहिंजी 3 पसंदि जूं शयूं ॿुधाइनि था। उहे इहे आहिनि, उन जी रिवायत बि हज़रत अबू बकर खां ई थियल आहे त अल्लाह फरमाए थो त मूंखे सभ खां वॾे में वॾी जेकी पसंदि वारी शइ इहा आहे त जेको मुंहिंजो बानो मुंहिंजे प्यारे हबीब ते दुरूद पढ़े थो, इहो मूंखे तमामु घणो पसंदि आहे। वरी अल्लाह फरमायो त ॿियो उहो माण्हू मूंखे तमामु घणो पसंदि आहे जेको जवानीअ में मुंहिंजे दर ते अची सजदो हुजे, न ॿार हुजे न पड़ो थी वियो हुजे, न नंढड़ाइप में हुजे न ॿुढड़ाइप में हुजे, शबाब उन जी जवानी हुजे, फुल मस्ती हुजे, उन में ई अची जेकॾहिं अल्लाह ताला जे दर ते झुके थो, सजदो ॾिए थो अल्लाह ताला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त अल्लाह फरमाए थो त उहो बानो बि मूंखे तमामु घणो पसंदि आहे। सिंधी में चवंदा आहिनि त पोड़ाइप जा 100 सजदा ऐं जवानीअ जो 1 सजदो त बि उहो उन खां बहितरु आहे। क़बूल करण वारो त अल्लाह आहे, पर दुनिया में जेको जवानी वारो सजदो करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उन माण्हू जे मथां हिकु शैतान या अहिड़ी पंहिंजी जवानीअ जा कुझु सबब उन जे ज़हन ते हावी हूंदा आहिनि जेके इहे कम उन खां करण में मुश्किल लॻंदा आहिनि। बहरहाल टियों उहो बानो अल्लाह ताला फरमाए थो त उहो बानो मूंखे वधीक पसंदि आहे जेको दुनिया में हर शइ खां मायूस थी वञे, पिशमान थी वञे, उनखे को दर न मिले, अची ज़िंदगी जे भले आख़िरी लम्हे खां पहिरियां बि मुंहिंजे दर ते अची झुके ऐं तौबा करे मूंखां गुनाहनि जे लाइ माफ़ी वठे, इस्तग़फ़ार पढ़े, उहो माफ़ी वठंदड़, उहो इस्तग़फ़ार पढ़ंदड़ बानो मूंखे तमामु घणो पसंदि आहे। इन जे लाइ रिलेवेंट हिकु जीअं मशहूरु आयत आहे, क़ुरान शरीफ़ त सॼो आहे पर माना जनरल तौर ते सभु पढ़ंदा आहिनि, जंहिंमें अल्लाह फरमाए थो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। इन ई आयत मां जेका मां हदीस सां ॿुधायां थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त उहो बानो अल्लाह खे पसंदि आहे जेको तौबा ताइब थिए, भले उहो कहिड़ो बि वक़्तु हुजे, भले आख़िरी साह निकिरण वारो हुजे न, पर उन वक़्त बि जेकॾहिं तौबा करे थो त अल्लाह फरमाए थो इन जो मुंहिंजे दर ते झुकणु, मुंहिंजे दर ते अची पंहिंजो पाण खे पिशमान तौर ते ज़ाहिर करणु बि मूंखे तमामु घणो पसंदि अचे थो। दुनिया में असां कंहिं माण्हू वटि वेंदा आहियूं, साईं हीअ ग़लती थी वई मूंखां माफ़ी ॾियो, त हू चवंदो आहे त या त पंहिंजी अॻिराई ॾेखारींदो आहे या त ॿियो कुझु पंहिंजो पाण खे सम्झंदो आहे या त धिकार छॾींदो आहे। पर इन जे लाइ बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था त अल्लाह ताला तमामु घणो हयादार आहे, अल्लाह ताला तमामु घणो शर्म वारो आहे। हदीस आहे, हज़रत अली करमल्लाह वजहू जी रिवायत आहे, कीअं शर्म वारो आहे, कीअं हयादार आहे जो अल्लाह जे दर ते को अचे, झुके, अल्लाह खां कुझु घुरे ऐं अल्लाह न ॾिए, ख़ाली करे मोटाए। अल्लाह खे इन ज़ात इन वक्फ़ में हया ईंदो आहे, शर्म ईंदो आहे जो उनखे ख़ाली मोटाइजे। त इन आयत मां जीअं ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, माण्हू अल्लाह जे दर ते अचनि, जेको हींअर अॼुकल्ह जे मुआशिरे जे हिसाब सां जीअं तव्हांजो टॉपिक बि रखियलु आहे त माण्हू खे घुरिजे त पंहिंजे ज़िंदगी जो इंतज़ारु न करे, हलंदे अटैक पइजी थो वञे, हलंदे हादसो थी थो वञे, मसइलो थी थो वञे, जेकॾहिं माण्हू उहो ग़लति गुनाह सां अॻिते वञे थो त अल्लाह ताला वटि कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो। उनखे हिन वक़्त खां ई कोशिशि करणु घुरिजे त मां पंहिंजे गुनाहनि ते पिशमान बि आहियां, मां गुनाहनि ते नादिम बि आहियां, मूंखे अॻिते इहे गुनाह करणा बि न आहिनि ऐं अमली तौर ते क़दम खणे, जंहिं करे कंहिंजो पैसो, कंहिंजो माल, कंहिंखे उन ज़बान सां, कंहिंखे हथ सां ॾुखियायो आहे, लुटियो आहे, त उनखे उनजे रिकवर करण जी कोशिशि करे। इहा ई गुनाह जी तौबा जी हिकिड़ी लुग़वी इस्तिलाही माना आहे। माशाअल्लाह। नाज़रीन, तमामु बहितरीन टॉपिक तौबा जे फ़ज़ाइल ते गुफ़्तगू हली रही आहे। अलामा साहब तमामु तफ़सीली गुफ़्तगू कई, यकीनन तव्हांखे ॻाल्हि सम्झ में बि आई हूंदी। इन मौज़ू ते वधीक गुफ़्तगू जारी रहंदी। हींअर वक़्तु थियो आहे नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। इजो था वापसि वरूं, अवां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट।
भलीकार नाज़रीनो सामीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। तमामु तफ़सीली गुफ्तगू तौबा जे मौज़ू ते अलामा साहब तमामु खुलियल गुफ्तगू करे रहिया आहिनि। अचो त वरी साॻे ई मौज़ू ते साईं जन खां ॿिया सवालात करियूं। अलामा साहब, तौबा जो तारुफ़ तव्हां करायो, तौबा जा शराइत केतिरा आहिनि, कहिड़ा कहिड़ा शराइत आहिनि? इन जे लाइ असांखे घुरिजे, घणा को आइंस्टाइन जो नज़रियो पढ़ंदा आहिनि, को काॾे वेंदो आहे, को काॾे वेंदो आहे। अॼुकल्ह जे लाइ अफ़सोस कजे, मुंहिंजी ख़ुदि हींअर सोशल हिकिड़ी मुंहिंजी प्रैक्टिस आहे, लाइफ आहे, पर मां चवंदुसि त जेकॾहिं माण्हूअ खे सुठी वाट ऐं रस्तो मिली सघे थो न, त दुनिया जे ॿिए कंहिं माण्हू जे पोयां न लॻे, उनजे कोलनि ते न लॻे, क़ुर शरीफ़ ॾे अचे ऐं हदीस शरीफ़ ॾे अचे, त उनखे उनजे लाइ हिदायत मिलंदी। जीअं हुदऊं शिफ़ाऊं रहमत लिल मोमिनीन, अलाह ताला फरमाए थो क़ुर मुंहिंजो हिदायत आहे, शिफ़ायत आहे, रहमत आहे। ईअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु ॻाल्हाईंदा आहिनि अलाह जे तरफ़ खां ॻाल्हाईंदा आहिनि। त हाणे तौबा जा शर्त छा आहिनि, उनजे लाइ हज़रत अली करमुल्लाह वजह जन जी हिकु रिवायत आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त तौबा जो पहिरियों शर्त इहो आहे त पोएं कयल गुनाह ते उहो पेशेमान थिए, उहो नादिम थिए, उनखे या माना महसूसु करे दिलि में त मां गिल्टी आहियां, पंहिंजो पाण खे हिकिड़ो मुजरिम ऐं सज़ावार सम्झी त जेकॾहिं मां इहो कमु कयो आहे त मूंखे पकड़ ज़रूरु थींदी। ईअं न त जीअं हिकिड़ो रिवाइजी या समाजी तौर ते चवे त बसि मूं तौबा कई, न, हुनजी दिलि में बिल्कुलु उनजे लाइ पेशेमानी हुजे। पहिरियां इहो शर्त आहे। ॿियो शर्त इहो आहे त इस्तग़फ़ार पढ़े, अलाह ताला खां माफ़ी वठे, अलाह ताला खां तौबा करे, अलाह ताला इहो बख़्शंद कंदड़ आहे। टियों शर्त इहो आहे त जेकॾहिं मां जीअं पहिरियां बि चयो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस आहे, अली साईं करमुल्लाह वजह जन जो फरमान आहे। टियों शर्त इहो आहे त अमली तौर ते उन तौबा जे लाइ हुनखे क़दम खणणा पवंदा। हू जेकॾहिं तौबा करणु चाहे थो त उनखे अमली तौर ते क़दम खणे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हाणे कंहिं यतीम जो हुन माल खाधो, असां चवंदा आहियूं तौबा कंदा आहियूं। असांजा घणा बिल्डर या घणा जेके बि आहिनि बिज़नेसमैन या जेके बि असां चऊं, उहे छा कंदा आहिनि त आख़िरी उमिरि में अलाह ताला जी तरफ़ तवजह कंदा आहिनि, झुकंदा आहिनि, ऐं इहो सुठी ॻाल्हि आहे। पर सिर्फ़ु उहो झुकणु, तौबा करणु या अचे मस्जिद ताईं महदूद थियणु या अचे मुसले ते वेही करे निमाज़ूं पढ़णु, इहो काफ़ी न आहे। तौबा जो टियों नंबर शर्त इहो आहे त तव्हां उहे शयूं अमली तौर ते रिकवर करण जी कोशिशि कयो, अमली तौर ते क़दम खणो। जीअं फॉर एग्ज़ाम्पल कंहिं माण्हूअ खां कंहिं यतीम माण्हूअ जो ॿार जो हक़ु खाइजी वियो, जंहिंजे लाइ अलाह ताला फरमाए थो त उहे यतीम जो माल नथा खाइनि, ॼण पेट में बाहि था खाइनि। ईअं सूरत निसा में अलाह ताला फरमायो आहे। त हाणे जेको माण्हू तौबा ताइब थिए थो, उनखे घुरिजे त ॾिसे त छा मूं कंहिं यतीम जो माल त न खाधो आहे, या मूं कंहिं माण्हूअ जो वापार में, बिज़नेस में या ॿिए कंहिं तरीक़े सां को माल त हड़प न कयो हुयो, या मां कंहिंजो माल या का अहिड़ी शइ ज़ब्त त न कई, या मां मुंहिंजी जेकी भेण आहे उनखे वरसे मां जीअं मुंहिंजे वालिद या वालिदा को हिसो छॾियो, छा उनखे मूं नेकाली त न ॾिनी, छा उनखे मां उन वरसे खां महरूम त न कयो। हाणे भले तौबा करे थो, आख़िरी स्टेज ते अचे थो, त उनखे घुरिजे त तौबा सां गॾोगॾु उहे शइ रिकवर करण जी कोशिशि करे, उन अमड़ खे या पंहिंजी भेण खे या कंहिं दोस्त खे, कंहिं यतीम खे ईअं चवे त साईं हीअ शइ मूं तव्हां खां फबाई हुई या मूंखां ग़लती थी वई, उन वक़्तु मूंखे सम्झ में न आई या मां लालच में चयुसि, पर मां माफ़ी वठणु आयो आहियां, उन सां गॾोगॾु मां इन जो तदारक करणु आयो आहियां। टियों इहो तौबा जो शर्त आहे। चोथों तौबा जो शर्त आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं हज़रत अली साईं फरमाया, चोथों शर्त इहो आहे त हू अज़म करे, इरादो करे, अज़म ऐं इरादो करे त हीउ जेको मां गुनाह कयो हुयो, आईंदा इंशा अल्लाह ताला रही ज़िंदगी मां अहिड़ो को गुनाह न कंदुसि, मां अहिड़े गुनाह जे तरफ़ वेझो न वेंदुसि। ऐं पंजों शर्त इहो आहे त मजमूई तौबा करे। ईअं न त हाणे हिकिड़े माण्हू में आदत आहे कूड़ ॻाल्हाइण जी, हिकिड़े माण्हू में आदत आहे फ्रॉड करण जी, हिकिड़े माण्हू में आदत आहे बिज़नेस में घपलो करण जी, या हिकिड़े माण्हू खे आदत आहे जीअं पेट्रोल में मिलावट थींदी आहे, कारनि मिर्चनि में पपीतनि जो असां ॿिज हणी छॾींदा आहियूं या मिलावट कंदा आहियूं, खीर में असां मिलावट कंदा आहियूं। त हाणे जेकॾहिं को तौबा करणु चाहे थो त कंहिं हिकिड़े स्पेसिफिक अमल जी तौबा न करे, पर मजमूए तौर ते तौबा करे, त जेकॾहिं हुन में कूड़ जी आदत आहे त कूड़ खां बि हटी वञे, तौबा करे त अॻिते मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं हू मिलावट करे थो त उन शइ खां बि पंहिंजो पाण खे हाणे बाज़ रखण जी कोशिशि करे। जेकॾहिं हू एजुकेशन जो हिकिड़ो टीचर आहे या उन जे डिपार्टमेंट जो हिकिड़ो ई हेड आहे
या उन खां अलावा ॿी का हिन जी ज़िमेदारी आहे त इहा बि तौबा करे त अॻिते मां पंहिंजी एजुकेशन जे हिसाब सां जीअं मां टीचर आहियां या डिपार्टमेंट जो मां हेड आहियां या मुंहिंजी ॿी का ज़िमेदारी आहे, इनशा अल्लाह ताला मां इन खे पूरो कंदो रहंदुसि। मतिलबु त मजमूई तौर ते उन पंहिंजी तौबा खे उनजो दाइरो वधाए, कंहिं स्पेसिफिक हिकु गुनाह ते न हुजे। त हाणे ईअं चवे त या अलाह, ईअं मिसाल वेंदा आहिनि की माण्हू उमिरो करणु वेंदा आहिनि, हज जे लाइ वेंदा आहिनि, पोइ या अलाह मां जेको आहे त फलाणी माई जो या कंहिं औरत जो हक़ु खाधो हुयो, भेण जो हक़ु खाधो, इन खां मां तौबा थो कयां, अॻिते जो कान मां अहिड़ो कमु न कंदुसि। ठीकु आहे, उहो वक़्तु त गुज़रियो, अलाह ताला तौबा न क़बूल कंदड़ आहे, पर इंसान में समय ॿिया बि त गुनाह आहिनि न। ज़बान में ॻाल्हाइण जो गुथ हूंदो आहे, गार ॾियणु आदत हूंदी आहे, कूड़ ॻाल्हाइण जी आदत हूंदी आहे, त इन्हनि शयुनि खां बि पंहिंजो पाण खे रोके। उन खां अलावा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जीअं हदीस तव्हां पहिरियां बि पढ़ी त तौबा कंदड़ ईअं हूंदो आहे जीअं पेट मां माउ खां ॿारु ॼमंदो आहे, ईअं हर गुनाह खां पाक हूंदो आहे। त माण्हू खे घुरिजे त जीअं काबतुल्लाह ॾे वञे थो या हिते ई त जेको तौबा करे थो त कंहिं सुठे हिकिड़े वसीले सां, कंहिं हिकिड़े सुठे दर सां, सुठो दर ईअं आहे त अमड़ आहे, मस्जिद आहे या अमड़ आहे, त उन वटि वञे, उन जी सुहिणे नमूने सां ख़िदमत करण जी कोशिशि करे। इहो बि गुनाह जी या इहा बि तौबा खां रिकवर थियण जी हिकु कंडीशन आहे, सूरत आहे। अमल ॾे वञे थो ऐं पोयां गुनाह जेके थी विया, पर हाणे उन ख़िदमत में पंहिंजो वाधारो करे, इज़ाफ़ो करे त या अलाह जेके मूं पोयां गुनाह कया हुआ, मूंखां ॿिया अमल थी नथा सघनि, मां ग़रीब आहियां, उमिरि हज लाइ त नथो वञी सघां, पर मां अमल जी ख़िदमत कंदो रहां थो। या कोई यतीम आहे, यतीम जे मथे ते हथु रखे, या को पाड़े में का औरत या को मर्द जंहिंजी ॿचिड़ी शादी जी उमिरि जेतिरी थी वई आहे, पर उन वटि पैसो न आहे, त हाणे अमली तौर ते इहे क़दम खणे, या अलाह मुंहिंजे पोयनि गुनाहनि जो कफ़ारो इहो आहे जो मां इन ग़रीब जी शादी करायां थो। या अमली तौर ते कंहिं यतीम ॿार खे कंहिं एजुकेशन डिपार्टमेंट में छॾे ऐं उनजो इहो ज़िमो खणे त इन जी आईंदा जे लाइ जेका एजुकेशन हूंदी उहा मां पंहिंजे पोयां गुनाहनि जो कफ़ारो अदा कंदे मां हिन जी एजुकेशन खे अॻिते वधाईंदुसि। त इहे हिकु अमली तौर ते क़दम बि हूंदा आहिनि ऐं तौबा करण जा शर्त हूंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहे अहिड़ा शर्त हत अली करमल्लाह वजहु जन ॿुधाया आहिनि, इन्हनि ते जेकॾहिं असां अमल कयूं त असांखे कंहिं इब्राहिम लिंकन या असांखे ॿिए कंहिंजे पोयां हलण जी ज़रूरत न पवंदी। असांजो मुआशिरो जंहिंमें हींअर ज़ुल्म जी इंतिहा, ॾींहं ॾिठ जो माण्हू मारिया था वञनि, हक़ फॿाया था वञनि, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, माण्हू गिरह खाए थो, ख़बर न आहे त इहो वात में हलाल वञे थो या हराम गिरह वञे थो। इहे जेतिरा बि असांजा गुनाह आहिनि, मुंहिंजे ख़्याल में असां इन हदीस ते अमल कंदासीं त काफ़ी हद ताईं न, पर मुंहिंजे ख़्याल में मुकमल तौर ते असां लअल्लकुम तुफ़्लिहून वारी कैटेगरी ते अची वेंदासीं। असां हिकु कामयाबु थी वेंदासीं, दुनिया में बि कामयाबु हूंदासीं। जीअं पहिरियां असां मुस्लमाननि जी 1000 सालनि ताईं हुकूमत हुई, हींअर पहिरियां असां ॿियनि जी क़िस्मतुनि जा फ़ैसिला कंदा हुआसीं, ॿियनि जे लाइ असां ऑडर कंदा हुआसीं त तव्हांखे हीउ कमु करिणो आहे। अॼुकल्ह असांजी मईशत ते ॿियनि जा ऑडर हलनि था, अॼु असां ॿिए कंहिंजे अॻियां बेघर लॻा पिया आहियूं, असांजी चूज़ एंड पिक आहे ई कोन। मुंहिंजे ख़्याल में इन हदीसुनि ते असां अमल कंदासीं त दुनिया में बि कामयाबु रहंदासीं ऐं आख़िरत में बि कामयाबु रहंदासीं। अलम सां सुवाल इहो आहे त तौबा, त जॾहिं इंसानु तौबा करे थो त उनजो शरई हुकुम छा आहे, उनजे बारे में शरीयत तौबा करण वारे जे लाइ छा हुकुम आहे शरीयत जो? जी, इन जे लाइ बि क़ुर शरीफ़ मां बि असांखे गाइडलाइन मिलनि थियूं या हदीस मां, या मिसाल हज़रत इमाम अबू हनीफ़ा जा हिकु मशहूरु कौल आहे, उन मां बि असांखे गाइडलाइन मिले थी त तौबा जो शरई इहो हुकुम आहे त उन जंहिं गुनाह जी तौबा करे थो, मजमूई तौर ते उन गुनाह जी बि तौबा करे ऐं आईंदे जे लाइ इन गुनाह करण खां पंहिंजो पाण खे रोके रखे, आईंदे जे लाइ उन गुनाह जी तरफ़ वेझो न वञे। जीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हिकु साहबी हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, या मुंहिंजे ख़्याल में ॿियो को साहबी आहे, मूंखां नालो अॻिते पोते थिए थो, उन जो हिकिड़ो फरमान आहे त हिकु औरत आई ऐं उन चयो त या रसूल अल्लाह मूं हिकु ज़िना कई आहे ऐं मुंहिंजे मथां हद जो हुकुम लागू थी सघे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे मोहलत ॾिनी, मोहलत ॾिनी त वञ घर सोच, तव्हां जेको चओ था छा तव्हांजो इहो जज़्बाती चवणु आहे या तव्हां सोची सम्झी आया या कुझु टाइम खां बाद में अचो। वरी कुझु टाइम खां बाद में उहा आई, वरी बि उन पंहिंजे गुनाह जो इक़रार कयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी बि उनखे चयो त तव्हां वापसि वञो, वापसि वञी इन शइ ते सोचो। वरी जॾहिं टियों दफ़ो आई, मुंहिंजे ख़्याल में 3 या 4 मरतबा अॻिते पोते लफ़्ज़ थियनि था, अलाह माफ़ फरमाए, त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खां बाद में उन ते हद जो हिकु हुकुम लागू करायो ऐं उनखे संसार करण जो जेको हुकुम लागू फरमायो। त हाणे इहो शरई इहो हुकुम आहे त जेकॾहिं को माण्हू गुनाह करे थो, तौबा करे थो, त पंहिंजो पाण खे
चाहे थो त मां गुनाह कयो आहे ऐं तौबा कई आहे ऐं जेकॾहिं उहो हुकूमती सेक्शन जे हिसाब सां या हुकूमती एक्ट जे हिसाब सां या दुनिया जी मुआशिरे तौर ते उहा जेकॾहिं सज़ा वारो अमल आहे एक्ट आहे त उनखे घुरिजे त उन जे लाइ पंहिंजो पाण खे वाज़े करे। ईअं न त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे चोर हिकिड़ो माण्हू कंदो आहे, चोरी हिकिड़ो कंदो आहे, हिकिड़ो ई चोर हूंदो आहे, पोइ उन जी आड़ में टे ॿिया पकड़िजी वेंदा आहिनि, ॿधिजी वेंदा आहिनि जेके डाउटफुल हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं जीअं मां कोर्ट में वञा थो त चवंदा आहिनि त असां फलाणो जेको असांखां गाॾी फुर करे पियो असां उनखे ॾिसी पोइ सुञाणींदासीं। त हाणे अननोन पर्सन हूंदो आहे त 3, 4, 5 पुलिस वठी वेंदी आहे। हीअ सम्झे थो त इहो मुंहिंजे गुनाह जे करे फलाणा माण्हू जेल जी सज़ा खाइनि था, थाणनि जा चकर खाइनि था, त हिन खे घुरिजे पंहिंजो पाण खे उन ते वाज़े करे या पंहिंजे गुनाह जो इक़रार करे त इन शइ जो मां ज़िमेदार आहियां ऐं पोइ दुनिया में जेकॾहिं उनजी सज़ा खाईंदो त आख़िरत में अलाह ताला जे कहर ऐं अज़ाब खां बची वेंदो। अलामा साहब, माण्हू जॾहिं तौबा जे बारे में ॿुधे थो त दिली तौरु ख़्वाहिश थिए थी, शर्मसारी थिए थी, गुनाह खां बेज़ारी बि थिए थी त वाक़ई मां जेको बि अमल करियां थो मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो, ठीकु आहे, लॼी बि थिए थो, शर्मसार बि थिए थो, मगर उन खां पोइ जॾहिं नदम तौबा हदीस शरीफ़ में त नदम तौबा नदामत जेका आहे उहा तौबा आहे, ठीकु आहे, नदामत उनखे थी, शर्मसारी थी, उन महिल उनजी कैफ़ियत हुई। वरी उन खां पोइ जंहिं मुआशिरे में रहे थो, जंहिं डिपार्टमेंट में रहे थो, जंहिं फ्रेंड सर्किल में रहे थो, जंहिं माहौल में रहे थो, उन माहौल में वञी वरी गुनाहनि में पइजी थो वञे पियो। त छा इहा तौबा क़बूल आहे या न? अॼु तौबा कई सुबुह जो, शाम जो जंहिं माहौल में वेठो आहे वरी साॻियो गुनाह भरी ज़िंदगी में पहुची वियो। फॉर एग्ज़ाम्पल कोई वञी किथे वेठो हो त ग़ीबत शुरू थी वई, कंहिंजे ख़िलाफ़ु गुफ़्तगू हले थी पई, हिन ॿुधो उहो आहे जेको उनजे अंदरि मौजूदु आहे ग़ीबत आहे ई न त तौहमत थी वई, चुगली ॿुधे थो या बदकलामी गार गंद आहे, आला हदल क़यास। त पोइ इन तौबा जे बारे में इस्लाम छा थो चए पियो त हिकिड़ी तौबा करे थो वरी उन माहौल में वञी करे वेही थो रहे पियो वरी साॻियो ई, त इस्लाम में इन तौबा जे बारे में छा फ़रमायो वियो? तव्हांजे जवाब खे नाज़रीन त तमामु सुहिणे नमूने सां पसंदि कंदा ऐं तमामु बहितरीनु आहे ऐं इहा असांजी हिकिड़ी डेली रूटीन आहे, मुआशिरे जो हिकु ईअं सम्झो त अहम जुज़ आहे जो माण्हू तौबा करे वरी साॻियो गुनाहनि में वञी गर्क थींदा आहिनि। पर इन जे लाइ मां हिकु वज़ाहत कयां त 3 दुनिया में जेके मख़लूक आहिनि उन जूं 3 कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ो इंसान आहे, ॿियो शैतान आहे ऐं टियों फ़िरिश्त आहिनि। ऐं शैतान उहो आहे जेको गुनाह कंदे अलाह ताला चवे थो तो गुनाह कयो आहे, पर उन ते वरी बि पंहिंजो पाण खे चवे थो न या अलाह मां गुनाह न कयो आहे, जीअं सजदे खां उन इनकार कयो, पंहिंजो पाण खे मज़बूत करे बीहारे। अना खैरुम मिन्हु, हा, अना खैरुम मिन्हु, मां इन खां भलो आहियां। जीअं सूरत में सौद में आहे, 2-3 जॻहियुनि ते आहे, अना खैरुम मिन्हु, मां इन खां भलो आहियां। त इहा हिकु शैतानी सिफ़त आहे। ॿी सिफ़त वरी फ़िरिश्तनि जी आहे जो हुननि खां को गुनाह थींदो ई न आहे, या कॾहिं गुनाह थी वियो त हमेशह जे लाइ, जीअं हारूत मारूत जो खणी थोरो घणो ज़िक्र आहे, 1-2 असांखे एग्ज़ाम्पल मिलनि था फ़िरिश्तनि जे हिसाब सां, पर उहे हिकिड़े सिफ़त ऐं मासूम हूंदा आहिनि, पाक हूंदा आहिनि गुनाहनि खां। पर इंसान जेको आहे न इन ॿिन्हिनि जे विच में आहे। इंसान जेकॾहिं गुनाहनि खां माफ़ी बि वठे थो ऐं माफ़ी जे लाइ तौबा जे लाइ शर्त बि इहो आहे त बाबा, शर्त जेको मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त शर्त इहो आहे त पहिरें गुनाह खां नादिम थिए, पेशमान थिए, आईंदे जे लाइ न करण जो अज़म करे, इहो हिकिड़ो शर्त आहे। पर वरी बि इंसान आहे, इंसान जी सिफ़त आहे, उहो थी सघे थो वरी कंहिं गुनाह में गर्क थी वञे। हाणे जेकॾहिं उन गुनाह ते माफ़ी नथो वठे ऐं पंहिंजो पाण खे मुसलसिल हलाए थो त कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून, पोइ उन गुनाहनि सां हली हली उन्हनि जे सीननि ते दिलुनि ते कट चढ़ंदो वेंदो आहे। पोइ उहो माण्हू शैतानी सिफ़त में शामिलु थी वेंदो आहे। जीअं शैतान चवे पियो त अना खैरुम मिन्हु, मां इन खां भलो आहियां, यानी उनखे अफ़सोस ई न, पेशेमानी कोन, निदमानी उनखे कोन, नादिमी न। इहो जेकॾहिं इंसानु इन कैटेगरी खे अॻिते हलाए थो त पोइ उन कैटेगरी में फाल कंदो थो वञे। पहिरियां जी हदीस बि आहे, क़ुर शरीफ़ में आयतूं बि उन ते आहिनि त नंढड़ो थोरो कारो उनजे मथां जेको आहे निशान थींदो आहे, टिको, पोइ उहो वधंदो वधंदो सॼी दिलि उनजी कसजी वेंदी आहे। ख़तम अलाह अला क़ुलूबिहिम, अलाह ताला पोइ उन दिलुनि ते महर हणी छॾींदो आहे जो उन्हनि खे का शइ सम्झ में न ईंदी आहे। तव्हांजो क्वेश्चन इहो आहे त हाणे असांखे थोरो इंसान, शैतान ऐं फ़िरिश्तनि में इहो फ़र्क़ु करिणो पवंदो त शैतान त हमेशह उन कैटेगरी में हली पियो, पर इंसान खे घुरिजे त उन कैटेगरी में न हले, तौबा करे। तौबा गुनाह कयो अथई, ॿीहर उन खां गुनाह थी थो वञे त वरी तौबा करे, 3 दफ़ो तौबा करे, सॼी उमिरि तौबा कंदो रहे, पर उहो अमली तौर ते कदम बि खणे त मां अॻिते कोशिशि कंदुसि त इहो गुनाह न कंदुसि, पर थी वञे त फौरी तौर ते वरी तौबा करे, अलाह ताला उन जे लाइ मग़फ़िरत फ़रमाईंदो। माशाअल्लाह। नाज़रीन,
तौबा जे मौज़ू ते ज़बरदस्त गुफ़्तगू हली रही आहे। माशाअल्लाह तव्हां ॿुधी रहिया हूंदो त वाक़ई तौबा केॾी ज़रूरी आहे ऐं तौबा जे मुतालिक़ कहिड़ियूं कहिड़ियूं असांखे मालूमात मिली रही आहे ऐं जेको हिकिड़ो मवाद मिली रहियो आहे। इन गुफ़्तगू खे असां जारी रखूं था पिया, पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। अवां केॾांहुं न वञो, ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, अॼु माशाअल्लाह तबारक व ताला तौबा जे मौज़ू ते हिकिड़ी सैर हासिल गुफ़्तगू थी रही आहे। खुली करे सवालनि जा जवाब थी रहिया आहिनि ऐं हर ॻाल्हि खे छंडे छाणे पेश कयो थो वञे ताकी मुआशिरे मां हर बुराई ख़तमु थिए। असांजी कोशिशि आहे थींदो हूअं जीअं अल्लाह तबारक व ताला चाहींदो ऐं अल्लाह पाक जंहिंखे चाहींदो उनखे हिदायत अता फ़रमाईंदो ऐं जंहिंखे रब ई न चाहे त असां छा था करे सघूं। असांजे वस में आहे खुलियल पहुचाइण जी कोशिशि करणु। अल्लाह पाक असांजी मदद फ़रमाए। सो अवां जेको सिंध TV जो प्रोग्राम ॾिसो था न, अवां जी महिरबानी आहे, गौर सां ॿुधंदो इंशाअल्लाह खोड़ सारो फ़ाइदो थींदो। अलामा साहब, अॼु जे मुआशिरे में जंहिं तेज़ी सां गुनाह वधी रहिया आहिनि, इन जी रोकथाम कीअं मुमकिन आहे त माण्हू पंहिंजी नसल, पंहिंजी ज़ात, पहिरीं त पंहिंजी ज़ात आहे न, कू अनफुसकुम व अहलीकुम, पहिरीं पंहिंजी जान खे बचाइणु, पोइ पंहिंजे घर भातियुनि खे बचाइणु, कहिड़ा इक़दामात करणु घुरिजनि जंहिंसां पंहिंजे ऐं पंहिंजी नसल खे माण्हू ग़लति कमनि खां, ॾोहनि खां, गुनाहनि खां बचाए सघे ताकी बरोज़ हशर अल्लाह जी बारगाह में सुर्ख़ रूई नसीब थिए। इन जे लाइ त हिकु मां हदीस बयानु करे पोइ तव्हांजे जवाब ते ईंदुसि। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हदीस आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको बानो तौबा कंदो आहे त पोइ ईअं सम्झो अल्लाह ताला उन बाने सां ईअं प्यारु कंदो आहे जीअं बानो कंहिं बाने जो या कंहिं माण्हू जो उठ कंहिं रेगिस्तान में गुम थी वञे, घणी ॻोल्हा खां बाद में उहो उठ उनखे मिली पवे ऐं उहो ख़ुशि थी वञे। अल्लाह ताला बि जेको बानो गुनाहनि में हेॾे हेॾे सॼी ज़िंदगी विञाई ऐं उहो बाद में जॾहिं अल्लाह ताला जी तरफ़ अचे तौबा करे थो त अल्लाह ताला खे उहो बानो ईअं मिली वेंदो आहे जीअं दुनिया जो मिसाल जीअं उठ मिलण ते माण्हू ख़ुशि थींदो आहे, ईअं अल्लाह ताला कंहिंजे तौबा करण ते ख़ुशि थींदो आहे। तव्हांजो सुवालु त अॼु जो मुआशिरो, हाणे इन ते थोरो तनक़ीद कई वेंदी आहे त बाबा जेके वेस्टर्न कंट्रीज़ आहिनि या जेके यूरोपियन कंट्रीज़ आहिनि, उन्हनि जी दिलि में त ख़ौफ़ न आहे त असांखे सुभाणे मरणो आहे, उन्हनि खे अॻिते आईंदा अल्लाह ताला जे हुज़ूर पेश थियण जो को बि मतिलबु त ज़हनी ऐं फ़लसफ़ो सोच ई न आहे। बावजूदि उनजे हुननि जी जेको हुतां जो सिस्टम आहे या जुर्मनि जो जेको रेशो आहे तमामु घटि आहे बेनिस्बत जेके मुस्लिम कंट्रीज़ आहिनि। उन में पाकिस्तान बि अचे थो। पाकिस्तान गुनाह जे मां कल्ह टे ॾींहं हिकिड़ी पढ़ां पियो, जराइम जे नंबर ते जेको आहे त 7 नंबर ते अचे थो। माना पहिरियां जेको मुल्क अचे थो उहो नाइजेरिया आहे। त हाणे इहे मुल्क जेके मुस्लमान आहिनि जेके जराइम में ॿियनि कंट्रीज़ खां तमामु घणो अॻिते आहिनि। त हाणे इहा हिकिड़ी तनक़ीद थिए थी त इन्हनि शयुनि खे रोकिजे कीअं। हाणे इन जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ॿ असांखे हिकिड़ा तरीक़ा ॿुधाया। हिकिड़ो तरीक़ो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह ख़ौफ़ बि ॾिनो, हमेशह इस्लाही ॻाल्हियूं बि ॿुधायूं, हुकुम बि फ़रमाया त तव्हांखे दुनिया खां बाद में छॾिणो आहे, हथे ख़ाली करे तव्हां हलिया वेंदव, कुझु बि न हूंदो, तव्हांजो माल मिल्कियत पोइ उते रहिजी वेंदा, तव्हांजा अमल तव्हांजा उते गॾु हूंदा, तव्हांजी क़बर ऊंद हूंदी, तव्हांजा अमल अची उते सोझरो कंदा। इहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे हिकिड़ो रूहानी तौर ते ॻाल्हियूं ॿुधायूं या आख़िरत में अल्लाह ताला जे साम्हूं पेश थियण जे लाइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको सुठनि अमलनि सां हूंदो त उहे अमल उनजी शिफ़ायत कंदा। पर उन सां गॾोगॾु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हद जा बि हुकुम फरमाया, सज़ा जे लाइ बि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 80 कोड़ा लॻणा आहिनि, 50 कोड़ा लॻणा आहिनि, 100 कोड़ा लॻणा आहिनि। क़िसास में कंहिंखे ख़तमु करिणो आहे त सभ खां पहिरियों जेको मुंहिंजे नज़दीक इहो आहे त ॿाननि में असां मुस्लमाननि में जेको तालीम खां परते रहिजी विया आहियूं, उहा तालीम सिर्फ़ु असां दुनियावी तालीम सम्झंदा आहियूं, पर मां चवंदो आहियां न, अहम जेकी तालीम आहे उहा दीनी, जेको असां उन खां पोइ रहिजी विया आहियूं उन जे करे असांजो रेशो वधियो आहे। हाणे उन तालीम खे असां फॉलो कयूं। फॉलो करण जो मतिलबु ईअं आहे त जेकॾहिं को चोरी करे थो उनजो हिकु दफ़े हथु कटिजी वञे,
शरई तौर ते त अॻिते मुंहिंजे ख़्याल में उनखे चोरी करण जी ज़रूरत न थींदी ऐं या इनखे चइबो आहे डिटरेंट पनिशमेंट चइबो आहे। इहो हिकिड़ो ज्यूरिस्प्रूडेंस आहे इंग्लिश जो। डिटरेंट पनिशमेंट माना अहिड़ी पनिशमेंट सज़ा उन माण्हू ते बि असरु करे पर मुआशिरे ते बि असरु करे, माना मुआशिरो बि उन शइ खां तौबा ताइब थिए ऐं उनखां उहो अजब महसूसु करे त मूंखे बि इन गुनाह करण सां अहिड़ी न सज़ा मिले। त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अहिड़ियूं सज़ाऊं हिते इम्पोज़ थियनि ऐं ॿियो नंबर त कानून ग़रीबनि जे लाइ हिते माना बकरे जो चोर जेको आहे जेल में ऐं साईं कुकड़ जो चोर जेल में ऐं जेको मुल्क जी सतह ते जेको आहे पोइ उनजे लाइ अरबे खरबे रुपयनि जी चोरी करे त उहो वरी मुअज़्ज़िज़ आहे ऐं उहो मुअज़्ज़िज़ आहे वॾे उहिदे ते आहे। ऐं मीडिया वारा थोरो इन शयुनि खां परहेज़ कंदा आहिनि पर तव्हां असां ऐं सामीन खे मुंहिंजो माना इनडायरेक्ट इहो इशारो आहे पंहिंजो पाण सम्झो त उहे माण्हू जेके ॿाहिरि हुया मोटी आया पाक साफ़ थिया, हुकूमत अची वई उन्हनि जी अची वई पाक साफ़ थिया। यानी जेतिरे ताईं सज़ा ऐं जज़ा जो सिलसिलो मज़बूत न थींदो तेसीं ताईं मुआशिरे में तब्दीली न ईंदी, गुनाहनि जी रोकथाम न थींदी। तव्हां चवण जो मक़सदु इहो आहे त इस्लाम जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जन जी बारगाह में हिकिड़ी औरत आंदी वई फातिमा उन जो नालो हुयो, उन जी चोरी उन ते साबित थी चुकी। जॾहिं हुकुम फरमायूं त चोर जी सज़ा आहे हथु कटणु त कुझु सहाबा छो त नओं इस्लाम में दाख़िल थिया त हुननि खे पुराणी ॻाल्हि ज़हन में सिफ़ारिश जे लाइ आया साईं हिन फातिमा खे माफ़ी ॾियो। नबी करीम अलैहिस्सलाम जलाल में चई विया फरमायूं हिन फातिमा जी जाइ ते फातिमा बिन्ते मुहम्मद यानी मुंहिंजी नियाणी हुजे हा ऐं ख़ुदा न ख़ास्ता हुन ते चोरी साबित थिए हा त मां उन जे लाइ बि इहा ई सज़ा तजवीज़ कयां जेका हिन जे लाइ। जॾहिं सज़ा ऐं जज़ा जो कानून नंढे वॾे जे लाइ हिकु जहिड़ो हूंदो त पोइ मुआशिरे मां गंद ख़तमु थींदो, न त पोइ नंढड़ा नंढड़ा जिन चयो वियो आहे कंहिं चयो आहे त असां वटि मुआशिरे में कानून जेको आहे उहो हिकिड़ो जेको कोरीड़े जो ॼारो आहे ॼार आहे उन जे बराबरि आहे जंहिंमें नंढड़ियूं जीत मच्छर त फासनि था, वॾा जीत उन्हनि खे टोड़े मरोड़े पिटी था कनि पिया। त कानून जे लाइ जेको इहो आहे त सभ जे लाइ यकसां हुजे त पोइ असां वटि जेको आहे न त कुझु बि करियूं तब्दीली कोन्हे। इन में वरी इहो बि आहे शायदि ब्रेक या थोरो तव्हां इशारो ॾेई छॾियो। ॿियो वरी आहे त माण्हू खे पाण खे बि कुझु सम्झणु अलाह साईं अकुलु ॾिनो आहे न, अलाह ताला त माण्हू खां पंहिंजे हिसाब सां हुन खां पुछंदो त मां तव्हांखे फ़ातबिरू या उलिल अब्सार मां तव्हांखे अकुलु ॾिनो, तव्हां उन शइ ते सम्झो हा सोचो हा, तव्हांखे ख़बर आहे हीअ ग़लति आहे, तव्हांखे एतिरो सेंस हुयो उनजे बावजूदि तव्हां कमु कंदा रहियव, दुनिया में तव्हां बची वेंदव, आख़िरत में तव्हां छा कंदव। थोरो मुंहिंजे ख़्याल में जेके सिंध टीवी जा नाज़रीन आहिनि उन्हनि खे सम्झणु घुरिजे। ऐं ॿियो हू पंहिंजी वेहनि ऐं बाक़ाइदे लिस्ट बनाइनि त हीअ मुंहिंजा गुनाह आहिनि जेका मूंखां डेली रूटीन ते थींदा रहनि था, उन्हनि गुनाहनि खे उहो स्पेक्स तौर ते लिखे ऐं कोशिशि करे त मां इन्हनि गुनाहनि खां आहिस्ते आहिस्ते जल्दी जेकॾहिं नथो करे सघे मुआशिरे जे हिसाब सां आहिस्ते आहिस्ते अमली तौर ते भले कंहिं डिपार्टमेंट में कमु करे थो उते करप्शन जो आहे सिस्टम ॿियो कुझु आहे ख़तमु करण जी जुर्म खे ख़तमु करण लाइ इब्तिदा थोरे खां। अच्छा हाणे असां हिकिड़ो नाज़रीन जो सुवाल शामिलु करियूं ताकी असांजा जेके यूट्यूब ते इस्तेमालु सुवाल कनि था पिया यूट्यूब इस्तेमालु करण वारा या फेसबुक ते उन में सुवालात ईंदा आहिनि उहो कंदा आहियूं। त हाणे असां वटि हुसैन बख़्श ठारू शाह खां सुवालु कयो आहे त हिकु इंसानु अहिड़ो आहे जेको जंहिं मुआशिरे में रहे थो, जंहिं फ्रेंड सर्किल में रहे थो, जंहिं दोस्ती में रहे थो, जंहिं ख़ानदान में रहे थो, उते हुनखे पक आहे 100% पक आहे त मूंखां गुनाह थींदा, इन भव खां तौबा नथो करे त मुंहिंजी तौबा कहिड़े कम जी, मूंखे ख़बर आहे त वञी करे वरी गुनाह में पवणो आहे, त इन जो इहो अमल कीअं आहे? इन जे लाइ ॾिसो उहो हुसैन बख़्श साहिबु या जेके बि आहिनि न उहे ॾिसंदा क़ुर शरीफ़ में अलाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिक़ीन, ए ईमान वारो अलाह खां डिॼो ऐं सचनि सां गॾु रहो। हाणे सचनि सां गॾु रहण जो अलाह ताला छो हुकुम फरमायो, बुरनि सां हूंदो ज़रूरु हुनजो असरु त हुनखे थींदो। सोबत साले तुरा साले कोन्ह, सोबत ताले तुरा ताले कोन्ह। जेकॾहिं बुरो आहे मुआशिरो या जंहिं इलाइक़े में रहे थो त उनखे घुरिजे त हिजत करे निकिरी वञे, उन्हनि खां साइड करे बिल्कुलु आसानु आहे। जेकॾहिं माण्हू अज़म करे थो त सिंधी में हिकिड़ो बेत हूंदो असां 5 में पढ़ंदासीं त डूंगर पाण ॾरी पवंदा, अगरि इरादो आहे अटल क़दम वधाए अॻिते हल, सुस्ती मां छा हड़ हासिल। जेकॾहिं बहाना त बहाना त तमामु घणा आहिनि, तमामु घणा बहाना आहिनि, पर जेकॾहिं बहाननि खे हटी करे हू अज़म करे थो त हू त जबलनि खे पहाड़ुनि खे बि टोड़े सघे थो, तोड़े सघे थो, त उनखे घुरिजे त उहो चए थो मां हिन मुआशिरे खां बची नथो सघां त उन्हनि खां पासो करे साइड करे ॿी कंहिं जॻह ते अची वञे, सालियनि आलिमनि हाफ़िज़नि वटि उन्हनि सां उथण वेहण जो सिलसिलो वधाए, इनशा अल्लाह ताला इन्हनि गुनाहनि खां ज़रूरु बची वेंदो।
एतिरो त बचींदो जो ॿियनि खे हाणे हिदायत जा उहो ॾसर ईंदो, ॿियनि जे लाइ जेको आहे त हू इसराई तौर ते कमु कंदो। एतिरो अलाह साईं उमेद ऐं यकीन आहे त यानी बची ईंदो। तव्हांजे इन जवाबु हुसैन बख्श ठारू शाह खां ॿुधी रहिया आहिनि त जेकॾहिं तव्हांजो जवाबु इहो आहे तव्हांजे लाइ भाउ त जेकॾहिं तव्हां चाहियो था जी। त मां सुठी ज़िंदगी गुज़ारियां, रब तबारक ताला जी बारगाह में बि इज़त माणियां, ॿाननि में बि मुआशिरे में सुठो रहां, मुंहिंजो घर बि सुठो हुजे, मुंहिंजो नालो मुंहिंजो ख़ानदान जो बि इज़त बरक़रार हुजे, उन लाइ ज़रूरी आहे त पंहिंजी बुरी सोबत खां जान छॾाए, बुरे फ्रेंड सर्किल खां, बुरे माहौल खां पंहिंजो पाण खे पासीरो करे सुठनि जी सोबत इख़्तियार करे जिते गुनाहनि खां बचत थींदी ऐं इंशाअल्लाह तबारक ताला इहे कमु करण सां असांजी इस्लाह बि थींदी ऐं फ़ाइदो बि थींदो। सो नाज़रीन, यकीनन अवां अॼोकी गुफ़्तगू ॿुधी करे खोड़ सारो इल्मु हासिलु कयो हूंदो ऐं केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके तव्हां करणु चाहींदा हूंदो मगर उहो तव्हांजे साम्हूं अची वियूं। सो उमेदु आहे त इंशाअल्लाह तबारक ताला सुभाणे बि अवां सां मुलाक़ात साॻिए वक़्त ते नज़रुनि जी थींदी। सो सभ खां पहिरीं मां तव्हां सभिनी ॾिसंदड़नि नाज़रीन सामाईन जो शुक्रियो अदा करियां थो जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। जेकॾहिं अॼोको प्रोग्राम तव्हां असांजो टेलीविज़न ते न आहियो ॾिसी सघिया त तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿियो मौक़ो बि सिंध टीवी जी तरफ़ां फराहम कयो वियो आहे, उहो आहे यूट्यूब ते असांजो चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कयो, सिंध टीवी HD इस्लामिक। यूट्यूब ते वञी सब्सक्राइब कयो, उते तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसो, लाइक करियो ऐं कमेंट्स ॾियो। तव्हांजा कमेंट्स असांजे लाइ एनर्जी आहिनि, तव्हांजा कमेंट्स असांजी इस्लाह जो ज़रियो बणिबा। तव्हां को सवाल करणु चाहियो तव्हांजो सवाल असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं इंशाअल्लाह। ऐं जेकॾहिं तव्हां यूट्यूब जे बजाए फेसबुक यूज़ करियो था, फेसबुक ते असांजो पेज आहे सिंध टीवी HD ऑफिशियल, उनखे फॉलो करियो, उते सवाल लिखो या कमेंट्स ॾियो। असांजे प्रोग्राम खे कीअं लॻो तव्हांजे कमेंट्स जो असांखे दिलि सां इंतज़ारु रहंदो। तंहिंखां पोइ अॼोके प्रोग्राम में बहितरीनु गुफ़्तगू करण ते अल्लामा निसार अहमद चांडियो साहिब जो मां शुक्रगुज़ार आहियां, जंहिंजो तालुक़ु मेड़ सां आहे, जेके तशरीफ़ वठी आया। उनखां पोइ मोहम्मद अवैस ताहिरी साहब अवां जी महिरबानी सां तशरीफ़ वठी आया। तेसीं ताईं सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हिन साल मौला मुंहिंजो वागुआरे, हिन साल मौला मुंहिंजो वागुआरे, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला मुंहिंजो वागुआरे, हिन साल मौला मिसकीन आया का गाल नाए, लज रखंदो साईं लजपाल आए, मिसकीन आया का गाल नाए, लज रखंदो साईं लजपाल आए, कॾहिं न सोड़ल वेंदो विसारे, कॾहिं न सोड़ल वेंदो विसारे, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला वेठो पुकारिया रोई रोज़ानो, सिक यार जी कयो आहे दीवानो, वेठो पुकारिया रोई रोज़ानो, सिक यार जी कयो आहे दीवानो, हर पल छॾियां थो ग़म में गुज़ारे, हर पल छॾियां थो ग़म में गुज़ारे, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला एॾो विछोड़ो संदी कीअं दिल, दीदार खां सिवा रहंदी कीअं दिल, कीअं भला हित कंहिंजे सहारे, दुआ कयो मदीनो जल्दी ॾेखारे, हिन साल मौला अब्बास ॾाढो
उदास आया वेठो रखूं ही मां आसाया कॾहिं त लॻंदी कश्ती किनारे कॾहिं त लॻंदी कश्ती किनारे दुआ क्यों मदीनो जल्दी ॾेखारे हिन साल मौला सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।